जो मलीर जो ही ॾोराहो इलाइक़ो है शाह मुरीद में अॼु ही डिजिटल आदमशुमारी जो मरहलो शुरू थी चुको है। हिते असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कार समेत पुलिस उस्ताद समेत जो हिते ट्रेनिंग याफ़्ता अमलो है उन हिन डिजिटल आदमशुमारी जो पहिरियों मरहलो शुरू करे हिते हिक घर ते निशान पिण लगाए छॾियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डिस्ट्रिक्ट मलीर जो जेको ही गडापर इलाइक़ो आहे शाह मुरीद कोंकर मोइदान खार कंडजंग वाणकंड समेत जेको काठोड़ वारा जेके ॾूराहा इलाइक़ा आहिनि जेके कराची जे सुपर हाईवे खां 80 खां 100 किलोमीटर जी पट्टी जामशोरो ठट्टो तोड़े हब डैम सां गॾु जेके ही इलाइक़ा आहिनि तमामु वॾा ॾूराहा परे परे जा इलाइक़ा आहिनि। उते हितां जे अमले खे कुझु शिकायतूं आहिनि ट्रांसपोर्ट समेत जेके ॿियूं सहूलियतूं आहिनि उहो न हुजण जूं जेके शिकायतूं आहिनि उहे बि मिलियूं आहिनि ऐं डिजिटल जेको नेटवर्क जो मसइलो आहे उहो पिणु हिते डिवाइस ते उहो ॾेखारे पियो वञे। पर असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार कार उहा दावा कई आहे। हितां जे मुख्तियार कार ऐं असिस्टेंट कमिश्नर केटीयू सां ॻाल्हाईंदे इहो बि चयो आहे त डिप्टी कमिश्नर मलीर समेत जेका डिस्ट्रिक्ट मलीर जी सॼी इंतिज़ामिया आहे उहा मुकमिल तौर ते राब्ते में आहे। चूंडियल नुमाइंदनि खां वेंदे जेके सियासी समाजी माण्हू आहिनि उन्हनि खे हिननि अपील कई आहे त पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी जेको आहे सो माण्हुनि जी ॻणप खे यकीनी बणाए वञे। हर घर ऐं फ़र्द खे जेको आहे सो हिन ॻणप में आणे पंहिंजो जेको आहे सिंध जे माण्हुनि खे इहा अवेयरनेस ॾिनी वञे इहा ॼाण ॾिनी वञे त असांजो हिन क़ौमी जेका आदमशुमारी आहे उन में जेको हिसो हूंदो जेको ॻणप जो हूंदो उहो असांजो फ़र्ज़ु हूंदो। जी।